कराची में सुपर हाईवे वेझो सिंधी वसंदी शहबाज ॻोठ ते बिल्डर पारां मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतजाज कयो वियो। क़ौमी शाइर महर ड्रिबाई, रियाज़ खेमटियो, सरदार अब्दुल वाहिद कलवड़, अली मर्दान चाचड़ ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त DSP सोहेल फैज़ जी अॻवाणीअ में बिल्डर काह करे घर ॾहाराए रहियो आहे। घर डिमोलिश करण, ग़रीबनि जा ॻोठ डिमोलिश करण, हे इंक्रोचमेंट वारा त करे सघनि था, को DSP पुलिस वारो नथो करे सघे। सो ही सिधी सिंधी दादागिरी आहे, दहशतगर्दी आहे, ॾाढ आहे। सो CM सिंध समेत नासिर शाह साहब ऐं जेके बि आहिनि उन्हनि खे खपे त हीउ जेको हलंदड़ कमु आहे, जेको उॾामी मेहरान सोसाइटी जो प्लाट हिन पासे पहुतो आहे, उन्हनि खे वाॾण विझनि। असां गवर्नमेंट सिंध खे इहो बाक़ाइदे मुतालबो कंदासीं त इन्हनि जी वात कयो ऐं इन्हनि ॻोठनि ते का बि हथ चुरांद न कई वञे। मेहरान सोसाइटी हुजे या का बि सोसाइटी हुजे, उहे सोसाइटियूं पंहिंजूं हदबंदी कयूं बीठा आहिनि ऐं हितां तव्हां ट्रप ॾेई करे 10-15 प्लाट रस्तो विच में छॾे वरी ॿियो अॻिते वञी प्लाट ठाहियो था पिया। सोसाइटी जी हद था ॼाणायो, सोसाइटी वग़ैरह न आहे। तव्हां ॻोठनि सां इहा खशट न कयो। पुलिस नाजाइज़ मोबाइलियूं काहे असांजा घर ॾहाराए थी, डिमोलिकेशन कराए, नाजाइज़ उते हाणे बि अॾावत हले थी कूड़े फाइल ते। त मां IG सिंध, एडिशनल IG साहब खां ऐं होम सेक्रेटरी सिंध के अपील करियां थो, ख़ुदारा इहा भित कढाइण बंदि कई वञे ऐं महिरबानी करे ॻोठाणनि सां हक़ इंसाफ़ कयो वञे, नाजाइज़ी न कयो। शहबाज ॻोठ ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई वई आहे ऐं कमु हले थो पियो साम्हूं। असां सभिनी खे वस वारा आहारनि खे अपील था कयूं त कम खे फौरी बंदि कयो वञे। अॻवाननि IG सिंध ऐं SSP मलीर खां मुतालबो कयो त ॻोठाणनि जे घरनि ते कब्ज़नि खे रोकियो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।